क्या ना हुए तो अल्लाह मुझे मैं तो थी मर नहीं ये तो कब्रिस्तान में भी गुजरी थी मुर्दा होती भी है अरे मासी चपड़ी का बाहर कटो ए जाई पियो या चपड़ी जाई गई वाली मासी दादा भी गुजरनी हां अस्सलामु अलैकुम वासलाम सही को अच्छा हुकुम कर मामा अगर मैं तव्हां असां खे फेसबुक ते कढी छॾियो असां हिन खे हा सम्झो था न सम्झो माने ता बेस्तीअ में भी हार न समझदा भाई तो फेस कंदा होती बोली अहिड़ी हूंदी आहे यार वाणे वा मांखे खबर नहीं फलीतन जे पाड़े में पहिरों दफ़ो बीठो है हां भाई पोइ तव्हां छा था मां चवां थो त तव्हां हीअं कयो वठी न तो बैंक में जमा करायो खुला करायो उनके टेखन मिलंदियूं को ठीक आहे पोइ तव्हांखे ॾिसंदा सोचींदासीं त ॾे वठि कयूं या न कयूं मुझे गाल तव्हां अॻ में ॿुधायो अच्छा वॾी उम्मीद सां माने में आई ने तोजो इनाम में हलियो वञो ॿियो ॿी ॻाल्हि कर मुझे कुछ देखो आगे कोई तुंहिंजो पुटु हा मुझे हा हा न न मुंहिंजे बेफारम में जॻह ई कोन्हे हाली मुंहिंजो पुटु नाहे मां मुंहिंजे दादे मुंह न दादे तू हिकिड़ो मिंट मां तव्हां ईंदो वेंदो ईंदुमि भाऊ मुंहिंजा पुटु वरी कीअं थियो चयो वञ इहो इल्ज़ाम हुते कीअं थो हाणे मुंहिंजे घर में बीठो वो असां न बिस्मिल्लाह वञो वञो अरे छत्तीसगढ़ में 40 लीटर डीजल वियो तोते बि जेको छिके वञी थी वञे इहो लॻी सोचे त हिन ग़रीब जो नुक़सान केॾो थियो पर मां तव्हांखे चयो त कोन हो न छा न थियो हुई त मां तव्हां सां शादी थी कयां वरी हेॾे ॾिस तूं ई पहिरों खणी वई छा हे हेॾी मिल्कियत बाक़ी मां कीअं तुंहिंजे नाले कयां मूंखे तव्हांजी मिल्कियत खपे ई न मां त चवां थो तोते ई खपे बसि जी न मूंखे तव्हांजी मिल्कियत बि न खपे ऐं तव्हांजी धीउ जी शादी बि न थींदी छो उहा वरी छो न थींदी मां कराईंदुमि जल्दी कराईंदुमि ॻाल्हाए वारो कर त मां माणे सां ॻाल्हायां थियण वारी सां तव्हां थोरो ॾिसो मूंखे पंहिंजे पप्पा सां कुझु ॻाल्हाइणो आहे हलो धीअ चवाई थी वञ भला लिकी ॿुधी जाए नकली चवां सां रननि जी आदत है हा चओ जी पापा लचाओ सुबुह जो आख़िरी पापो बचो उहो ॾिसी यादि आयो त मां आयो आहियां वरी मां कॾहिं वरी नेट मारा बोल तूं सिधो चओ सिंधी वारो बाबो छो थी चए असांजे सिंधीअ जा लफ़्ज़ प्यारा आहिनि चाचो बाबो अंकल ऐं टेडीअ में छो था घुमो हा हिते जी मुंहिंजी मिठड़ी धीअ बाबा मूंखे अव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे चओ बाबा मां न हा तूं आहे छा न वरी बाबा मां हा तूं मां हिकु छोकिरे खे पसंदि कंदी आहियां छोकिरे खे जी बाबा इहो मां छा कयां बाबा सम्झो न मां सब समझा तो कौन तुंहिंजी मर्ज़ीअ सां शादी हा पर बाबा वो मुझसे गॾु पढ़ंदो आहे त मां ॾिसो त सही वो आहे केरु पढ़ंदो आहे त चए त पुट पढ़ाई करे ॿियो कुझु न करे हा पर नथा वञनि पुट बाबा मां हुन सां शादी करण थी चाहियां डायरेक्ट शादीअ ते पहुची पी जे खाऊं सॉरी पर हाणे जेकॾहिं तव्हां मुंहिंजी मर्ज़ी खां उबता फैसला कंदो त ज़ाहिर मूंखे ॻाल्हाइणो पवंदो न कंदुमि तुंहिंजी मर्ज़ीअ खां उबतो फ़ैसिलो मुंहिंजी मर्ज़ी हल त पोइ मुंहिंजी शादी थींदी लेकिन मुंहिंजी मर्ज़ी मां बि ॾिसां थी त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां मुंहिंजी शादी कीअं था करायो न कराईंदुमि तोखे तुंहिंजी मर्ज़ीअ सां शादी हल वरी मूंखां तूं वरी एॾी थी किरी न ज़रूरत
पोइ मां हुनखे न कई छॾियां। ॾिसो बाबा सोचे वठो मां नथी चाहियां त तव्हां मुंहिंजी शादी में मौजूद न हुजो। न माना तूं उते बि छॾ न ॾींदी आहे। बाबा समझो छो नथा? केॾी बि कावड़ हुजे पोइ टकर पीउ खे छॾ ॾिबो आहे। यार न कहिड़े टाइम में ठाहियो ही नमूनो? हाँ हाँ बाबा ॾिठो मूं मुंहिंजी चवण छो नथा वठो? न वठंदुमि चवण हलो छा कंदीअ मुंहिंजी मर्ज़ी। इहो जो आख़िरी फ़ैसिलो आहे न? आख़िरी सफ़ा फाइनल दी एंड इनफ। त पोइ ठीकु आहे मुंहिंजो बि आख़िरी फ़ैसिलो ॾिसी रहिजो। हिन जो बि आख़िरी फ़ैसिलो ॾिसी रहिजो। हाणे ॾिसंदो हलो हे ॾिठो हलो भई ॾिसण ई भॼी वई हे हुन 100 मीटर रेस वारनि वारी भॼी वई हूअं थोरी देरि ताईं भॼी वेंदी आहे। घर घटे चिड़िया घर वरती कीड़ा कीड़ा जानवर नुमा इंसान चल रहा है समझ में नहीं। तेरी खलकाया वरी खलक जी अता खबर पई थी मां शादी कंदम वठाया वाइन ते चंद्रा दिसो वाला कोशिश करदा केरा मवाली ये घर में ले आवा बड़ी पुछ केरा तू मवाली खुशी शाह पुटरा आई छे मां के केड़ी खबर घर में हलो बस रात हला में ना जो दरवाजा खुले हो बस इशार पड़ी अखबार में सोचो संग में वठो यार असां भी मैखान में भुली विया यकीन करे मैखान भरल हो एकड़ो माण्हू कोने आयो बस अखबार यार को खिया पकड़न में मैं पढ़ी करे चवा सोचो यार को बैठा हुई संग पाऊं बजा तो गरीबा पीमा मर गया छोरो बाबा क्यों नहीं अबे जी खबर दे हो खबर में हाथ कटी कर पूछा जब लाते राजा शादी में गई थी मगर देर भी सही नहीं अगला भी अकेला कारा हूँ अरे यहाँ वाला तू भी शादी कर दे जो आसान ये जी खराब है आसान पंचर फैलाऊंगा वो पुराना जनरेटर जाने बीए छोड़ तू बस घुमण में मजो अरे जेका से तकलीफ दी दी कटाए छोड़ तो छे मारा कटवा या बाकी कारण ही खबर ना यार के मारता था बजाने समोटी जो कई शादी बाती ये नंबर तो इन्हें चाचे ओ भाई जी हवाले किया पूरा पूरा पड़ेगा पूरा आसान तो कहीं बताऊं ये सही आया तो यार जो रिश्ते उम्मीदवार अब नहीं आ रहा बाबा क्या है मुझे अरे एक मिनट अजीरा सा मेरा सौरो है यकीन कयो कि हराम जानवर के पैरों दो चुमी नहीं बाबा बस असाई मैं खाना समझी आया हूँ वो तो आए थे का पूरी सुल्फी आई है पकड़ा रहा है कारी सुल्फी भी आई है
शरीर असांखे अरे हाणे त कंट्रोल थी ॻाल्हाइणो पवंदो तेरी माना त तुंहिंजी बि मुंहिंजे सामान ते नज़र आहे जॾहिं थोरो हटी वञे तूं न हटा थो बसि इहो ॿुधाए न तो हटे त सरास्तो कंदा पुट ॻाल्हि ॿुध पहिरियों तूं सुध चङी तरह एमए कई थी कि तालीम छा थी मां सभई करे छॾियो हाणे मैट्रिक बि करे पोइ लिया हाणे एल बि सिखंदो कोरी साहब वकील आहे उन वटि अरे मां इहा जेका हाल आहे भला जंहिं इश्तिहार छपायो हिकु बार खपियो ई उन ॾींहुं हुई आहे मैं क्या दिसो जीरो परसेंट इश्तिहार जो रिश्तो न्याणी बचे तो मैं मां सही ट्रीटमेंट दो समझे अरे आई लव यू जानी इनके खबर ही न पई अंग्रेजी थी हिकु मिनट मां ॻाल्हाए थो हथ ॻाल्हाए मां पीछो आहियां ठीकु आहे यू आर ब्यूटीफुल I like you, I love you. Yes. My father, mother in the dead. Of course. In one Kabristan, in the city Ladkama. Yes. His father and mother, one Kabristan, it is still दूसरा sleeping. Because हिकिड़ो heart attack, हिकिड़ो वञा बेहोश. खबर ही न पियो अंग्रेजी मां छा ॻाल्हायो. हिकिड़ी बि I am here for your son. No problem in the Narankala city. I love you. Marry me. खबर न पियो साईं मज़र शाह सम्झे थो न शइ यो अॻे मां बि पीअंदो हुअमि तुंहिंजी मुंहिंजी भाॼी लॻंदी तुंहिंजो मतिलबु मां पियो सोरो थियां नी सोरो माना पोइ हा हा प्यार प्यार भई गॾु था पियो मां करे थोरी थोरो पिया हे बि डीज़ल जो ट्रम्प पिया छोड़ मांखे ओ भाई साहब ये छा था कयो असांखे बिरादरी में जहिड़ो करणो हूंदो आहे न पोइ थोरो हिते हाणे ईअं कंदा आहियूं जाई में टमाटो आणे थो बसि बाबा मां तुंहिंजी ॼाटो चवण वारो संग ॾियणो त ॾियो खाली बाबा खे संग जॾहिं मां पीतो आहे मूंखे ख़बर पई मेन ॻाल्हि ॿुधायो हे पाणी ते टुन थी वियो अथव सॼे ज़िंदगी ख़बर आहे असां मवाली कुले मवाली किसे में पानी खरीदो मेरी भाई तो I'm sorry. I'm really very sorry about it because you get down. One question. No problem. One question. Yes, of course. One question this. Yes. तव्हां टुन थींदा हो या तव्हांजो मायूं बि टुन थींदियूं रमज़ान समझी अंदर छोड़ दी वे भाई साहब का पानी तक के चयो तो मुसा गड जा यो तो मां चयो पर नुकसान तो थे पर तू अंदर रह जा मैं जरे आयो तो तू गडूंगा जी न मां तहां के कोन छे मां को के कोन छे पर मसलो यो आ मुके मुजी धीअ धमकी ॾेई वई आ हाणे मुके समझ में ॻाल्हि आ नथी अचे त मां उन खे कीअं ट्रीट कयां त मुके सलाह तहां पंहिंजी धीअ भाई साहब एक तारी दिए तानिया के कमरे में खत पयो अलाए छा लिखी हुई है इन तारे में खत हां एसएमएस करे हां बाबा ता मुजी शादी पानी मर्जी से कराना चाहो था पर मां पाजी मर्जी जी मालिक आया है मां पाजी मर्जी से
पंहिंजी क्लास फेलो सां वञी कोर्ट में शादी थी करे। न न इहो चुप हूंदे हिते पर कोर्ट लिखियल हूंदो आहे। हे भाई चिठी लिखी वई आहे तव्हांजी धीअ। कोर्ट लिखियल आहे, कोर्ट लिखियल आहे। कोर्ट में वञी शादी कई ते करे छॾी। ॿियो न त छा तव्हां पंहिंजी मर्ज़ी जो हलाईंदव हुन ते? न माना करे छॾी। हो त इहो त ॼण शादी हो। पंहिंजी मर्ज़ी तव्हां हुन ते नंढे हूंदे खां पंहिंजी मर्ज़ी मरी आहे हुन ते। मां जो पी हुते न हूंदुमि त कन्यादान कई हुई। तव्हांजी ज़ाल बि तव्हांखे न करे छॾे वई, तव्हांजी धीअ बि छॾे वई तव्हांजे रवैये जे करे। हलायो पंहिंजी मर्ज़ी। अञा रिश्ते या इश्तिहार ॾेई था अचो, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा माण्हू था अचनि घर में यार। जॾहिं सुठी शइ घर में मौजूदु आहे इश्तिहार ॾियण जी ज़रूरत कहिड़ी आहे? सुठी जे नज़र बि त कोन थी अचे। रोज़ मुझे कॾहिं मवाली था अचनि, थोरो रगड़ो ॾेई सिगरेट ठाहे निकितो हले था वञनि। हाणे तव्हां पंहिंजी शादीअ जे चकर में आहियो, पंहिंजी धीअ जी शादी जो न सोचिजो। हुन पंहिंजी मर्ज़ी सां वञी शादी कई, इहा सज़ा आहे तव्हां। हाया अॼु अलाए छो मूंखे कावड़ नथी अचे। अॼु मां शर्मिंदा थो थियां त वाकई के पीउ जी धीअ जॾहिं कोर्ट में शादी कनी त हुनजो मुंहुं ॾिसण लाइक़ु हूंदो। हिकिड़ा चवंदा आहिनि त मुंहुं ॾिसण लाइक़ु न हूंदो आहे, पर हुननि जो मुंहुं ॾिसण लाइक़ु हूंदो। औलाद जी मर्ज़ी पुछिजे बाबा। इहो हुन खां जात कर में त भोग कया हुजे। मां उन से शादी कराईंदो मां जाते उहा चए थी रुगो छोकिरो सुठो हुजे। हाणे कहिड़ो फ़ाइदो? शादी त उहो करे छॾे हुन कोर्ट में वञी। न त पुछा त करे एतिरी मता इहे धमकी ॾिनी हुजे त आजो के औलाद तोखे ख़बर न आहे। ओ अची आ ए अची इन सोने जे चक्कर में हज़ारों रूप करना पिया। हाय हाय आख़िर मिली वई। जंहिंजी इंसान कोशिश कंदो आहे उनखे ज़रूर मिलंदी आहे। तूं छा कंदे थोबड़ा? पापा सॉरी सोरी न चओ, हेड़े पी के सोरी न चओ। इन सां ज़ोरी करणु घुरिजे जीअं मां कई। पापा मां शर्मिंदा आहियां त मां अव्हांजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ वई आहियां, पर मां मजबूर हुयसि। जेकॾहिं अव्हां प्यार सां मुंहिंजो चवणु वठो ऐं मुंहिंजी मर्ज़ी सां शादी करायो त शायदि इहा नौबत ई न अचे हा। पर पुट हुन जे लाइ को तरीक़ो हूंदो आहे। ईअं न हूंदो आहे त बसि चयो वियो इंक्वायरी बि न कयूं। हेड़ा पापा मां मूं त चयो हो त अव्हां ॾिसो त हीउ कहिड़ो माण्हू आहे, मुंहिंजे लाइक़ु आहे या न आहे, पर अव्हां त कुझु ॿुधण लाइ तयार ई न हुयो। जेकॾहिं अव्हां ॾिसो हा ऐं हा हिन में का ख़राबी हुजे हा त मां पाण मना करे छॾियां हा। मां अव्हांखे इनकार न कयां हा। हाणे हिन में हिकिड़ो जुमिलो आहे सिंधी में आम त जेको न्याणी जो लिखियो। हाणे उमर साहब, हाणे तव्हां पंहिंजी मर्ज़ी न हलाइजो। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, इहे मूंखे ॾियो। मां ॿुधायां वरी धक खाईंदव। ओ भाया सही तो चई, तुंहिंजा कागज़ पूरा न आया। सम्झे? सही ॿुधायो, ईमानदारी सां जोड़ी कीअं थी लॻे? अजय जंग मुझे जोड़ी पुरानी टीवी ब्लैक एंड व्हाइट थी लॻे। थोरी देर खां पोइ कबट बंदि करण वारो आहे। उन में हाणे तव्हां पंहिंजे रिलियूं रखंदा हो। बसि त पोइ हाणे असांजी जोड़ी पकी, असां बि हलूं था। यार अरे हू बि वई हली। न माना त माना हाणे माना हाणे